हिकिड़ो पीउ ऐं उनजो पुटु ऐं उनजी ज़ाल, टे ॼणा वीचारा हुजनि। उन वीचारनि जे मिड़ी एकड़ ॿ बनी जो हो, 2 एकड़ खनि बनी हुई। पोखींदा वीचारा उन में गुज़र सफ़र कंदा हुआ। हिकु ॾींहुं उनजो पोड़ो पीउ वीचारो बीमार थी वियो, बीमारी जे बिस्तरे ते हो ऐं मरण जो वक़्तु मुक़ररु थी वियो। उनजो सम्झ मरण वारो ई हो त अची पंहिंजे पुट खे सॾु करणु लॻो। त पुटु ऐं ज़ाल ॿई आया ऐं पुटु चवणु लॻो पीउ खे त अबा छा थियो आहे? त पीउ चवणु लॻो त बाबा आऊं साह जी तकलीफ़ जाम आहे ऐं जेको आहे सो आऊं मरण वारो आहियां, पर तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहियां थो। त चवणु लॻो पुट खे, त पुटु चयो त बाबा ॿुधा कहिड़ी ॻाल्हि आहे? त पीउ चवणु लॻो त बाबा पंहिंजी ॿनी में वॾो पथर, पंहिंजी ॿनी में वॾो पथर। पुटु चयो जी बाबा पंहिंजी ॿनी में वॾो पथर, छा वॾो पथर? त साह जी तकलीफ़ हुजे हिकिड़ी, बीमारी में हो वीचारो, मरण जी वक़्त ते हो, अॻियां ॻाल्हाए न पियो सघे। त चवे पुटु पंहिंजी ॿनी में वॾो पथर। ईअं चईं उन वीचारे जो साह निकिरी वियो ऐं उनजो पीउ वीचारो गुज़ारे वियो। पुटु वीचारो परेशान थी वियो, पीउ गुज़ारे वियो आहे ऐं चईं पिए त पंहिंजी ॿनी में वॾो पथर, पंहिंजी ॿनी में वॾो पथर, हाणे अलाए छा आहे? त हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं पुटु सोचणु लॻो, पीउ गुज़ारे वियो, बाक़ी घर में रहिया ज़ाल मुड़ुसु 2, त वीचारो ॿनी पोखींदा हुआ, ॿनी में पथर त वॾो हुजे। सोची अबे चयो पिए ॿनी में वॾो पथर, ॿनी में वॾो पथर त बिल्कुलु ॿनी में आहे अॻे खां ई आहे, पर हाणे वॾो पथर हाणे छा आहे? आख़िर मसइलो अलाए छा आहे, ख़बर कोन्हे बाबा छा चई। त सोचे पथर वॾो आहे, पर हाणे हिन वॾे पथर खे आऊं न हितां कढां भला, छा आहे, कुझु आहे, छा आहे? त हिकु ॾींहुं हिन पथर खे हटाइणु लॻो, कोशिशि कई जाम, पर पथर हिन खां न हटियो। पथर तमामु वॾो ॻरो हुजे, हिन खां न हटियो। त पथर खे छॾे ॾिनई, वरी ॿनी जो कमकार करे ऐं वरी वियो हलियो घर। त वरी ॿिए ॾींहुं आयो त वरी पथर खे हटाइणु लॻो उतां, त नेठि पथर हिन खां हटी वियो। पथर हटी वियो त ॾिसे त पथर हेठि तमामु वॾो हिकिड़ो खॾो हुजे। चवणु लॻो पथर त मूं हटायो ऐं पथर में तमामु ई हेठि वॾो खॾो आहे ऐं पथर तां ढकीलो। अबे चयो पिए हिनजे नाले शायदि कुझु आहे हिन में। त उहो अंदरि ढरियो खॾे में, त ॾिसे त उन खॾे जे अंदरि हिकिड़ो ॿियो खॾो हुजे। त जीअं अंदरि उन में ढरियो त ॾिसे त हुते तमामु घणो खज़ानो पियो हुजे, अंदाज़े खां मथे खज़ानो पियो हुजे। हीअ हेतिरो खज़ानो पियो आहे। असांजे अबे सॼी ज़िंदगी गुरबत में गुज़ारी, असां गुरबत में गुज़ारी, कॾहिं खाईंदा हुआसीं, कॾहिं कोन खाईंदा हुआसीं, ऐं हेॾो खज़ानो हूंदे मुंहिंजे पीउ खे ख़बर बि हुई, पोइ बि खज़ाने नाले ॿुधाई कोन आई। त चवणु लॻो चलो हाणे मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे, खज़ानो मिलियो आहे, त इहो बि रब जो शुक्र आहे। वियो वञी घरां हिकिड़ो थां खणी आयो ऐं माई खे बि ॿुधाई कोन त खज़ानो मिलियो आहे। वञी हिकिड़ो थां खणी आयो, उन खज़ाने मञा भरे ऐं उहो थां ॿाहिरि कढी ऐं जीअं 2 क़दम अॻियां हलियो त खज़ानो ग़ाइबु थी वियो। थां वरी अहिड़ो ख़ाली थी वियो। छोकिरो चवणु लॻे त हीउ छा मसइलो आहे, थां ख़ाली थी वियो छो? वरी वापसी आयो, उन खज़ाने मञा वरी उहो थां भरे ऐं वरी ॿाहिरि निकिरी ऐं वरी 2-3 विखूं अॻियां हलियो त वरी थां ख़ाली थी वियो, खज़ानो ग़ाइबु थियो वञे। त वरी अंदरि आयो, 3 दफ़ा भरी, 3 दफ़ा बि इहो साॻी कमु। त हिते छोकिरो मायूस थी वियो, चवणु लॻो ख़बर न आहे छा आहे। खज़ाने खे छॾे ॾिनी ऐं चवणु लॻो हीउ खज़ानो मुंहिंजे पीउ खां बि न निकितो, शायदि मूंखां किथां निकिरंदो। तॾहिं त मुंहिंजे अबे खे हासिलु न थियो, पर आख़िर में मूंखे ॿुधाए वियो खज़ाने जे बारे में। सो उन खॾ खे उन पथर सां वरी बि काबू करे छॾी, ढके छॾी, खज़ानो न निकितो। ऐं इहा ॻाल्हि पंहिंजी माई खे बि न ॿुधाई। इहो ई पंहिंजो ॿनी जो कमकार वरी करणु लॻो। हिकु ॾींहुं फ़क़ीर आयो उनजी माई वटि ऐं सदा हणणु लॻो त अमा अलाह जे नाले कुझु ॾे। त माई तमामु हुनजी नेक दिलि हुजे ऐं फ़क़ीर खे चवणु लॻी त जी हा बाबा तव्हांखे आउं ॾियां थी। त फ़क़ीर चवणु लॻो त अमा पहिरीं मूंखे पाणी पीआर। पोइ फ़क़ीर खे पाणी पीआरियईं ऐं फ़क़ीर खे चयईं त बाबा साईं काढ़ो तमामु जाम आहे, तव्हां मुंहिंजे घर में अची वेहो छांव में ऐं तव्हांखे मानी ॾियां थी, उहो भले खायो। फ़क़ीर आयो हुनजे घर में ऐं फ़क़ीर खे मानी ॾिनी। फ़क़ीर मानी खाधी ऐं फ़क़ीर पोइ चवणु लॻो त अमा आउं हाणे वञा थो, तूं तमामु सुठी ऐं नेक दिलि आहीं
ऐं तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहियां थो, तूं तमामु जल्द जेको आहे सो भाॻनि वारी थींदे, तोखे तमामु जल्दी खज़ानो मिलंदो। पर तोखे खज़ानो मिलंदो, पर तोखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चवां थो, सोच सम्झ सां कमु वठिजांइ। त फ़क़ीर इहा दुआ ॾेई ऐं एतिरो चई ऐं फ़क़ीर वियो हलियो। त माई जो मुड़ुसु वीचारो ॿनी मां कमकार करे ऐं शाम जो जॾहिं वापसी आयो घर, सो इहा माई फ़क़ीर वारी हक़ीक़त करे ॿुधाई मुड़ुस खे। त मुड़ुसु चयो, हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका मूं तोखे कोन ॿुधाई आहे। तो माई खे चवणु लॻो त अबे कोन चयो पिए त वॾो पथर पंहिंजी ॿनी में वॾो पथर, त उहो वॾो पथर मूं हटायो त उन में वाक़ई अंदरि खज़ानो आहे, पर खज़ानो निकिरे नथो। इहा हक़ीक़त सॼी करे माई खे ॿुधाई ऐं माई फ़क़ीर वारी ॻाल्हि सॼी करे ॿुधाई मुड़ुस खे। त वरी ज़ाल मुड़ुस ॿई जेको आहे सो उन खज़ाने तरफ़ विया, पथर खे परे करे ऐं वरी बि इहो साॻी थां भरे ऐं ॿाहिरि निकिता त खज़ानो वरी बि ग़ाइबु थी वियो। वरी ॿिए दफ़ा इन्हनि कयो ईअं, थां भरे आया, वरी ॿाहिरि निकिता त वरी बि खज़ानो ग़ाइबु थी वियो। त माई परेशान थी वई, मुड़ुस बि परेशान थी वियो, मसइलो छा आहे। त माई खे सोच अची वई, तो माई छा कई, घरां वञी उहो थां घरां कणिक जो भरे आई। कणिक जो थां भरे ऐं वरी विया खज़ाने में उहो कणिक जो थां जेको आहे सो हारे कणिक उन में रखी, वरी खज़ाने सां भरे ऐं ॿाहिरि निकिता त खज़ानो हिन चकर हिन जो ग़ाइबु कोन थियो। माई जो मुड़ुसु चवणु लॻो त इहो वरी कीअं कयई। त माई चवणु लॻी त मूंखे फ़क़ीर वारी ॻाल्हि दिमाग़ सां लॻी वई ऐं मूंखे चयो त को बि कमु कजां सोच सम्झ सां कजां। मूं ईअं कयो त खज़ाने में माण्हू वञे पियो त ख़ाली थां खणियो था हलूं पाण, ऐं वरी वापसी ॿाहिरि निकिरूं था त पंहिंजो थां उहो ख़ाली थियो वञे। त मूं इहो सोचियो त छो न कुझु हिन में खणी वञिजे ऐं अंदरि ॾिजे, त वरी पाण खे ओड़ो मिले। इन में त ईअं जेको अलाह जी राह में ॾिए थो, त अलाह साईं उनखे ॿीणो ॾिए थो। तो मूंखे इहा सम्झ अची वई, तो मूं ईअं कयो तो खज़ानो पाण खे मिली वियो। त ईअं करे हिननि खज़ानो सभु गॾु कयो ऐं पोइ वीचारा कुझु सुठा थी विया, उन खज़ानो मिलियो, अमीर थी विया, पंहिंजी ज़िंदगी ख़ुशहाल गुज़ारण लॻा। ऐं उमेदु आहे त हीअ दिलचस्प कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी ॿी कहाणी सां गॾु हाज़िर थींदासीं। नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु।